खुदा दा दोस्त हा तकिया नु से बादशाह जालिम हो उन जे ज़माने में हुआ वो बेदीन हो ए पंहिंजे दीन खे बचाइण जे लाइ तकिया नु सॼे शहर में ॿाहिरि निकिरनि था घार जे तरफ़ जो इरादो आहे कि चुर में वञो घार में वञो ताकि पंहिंजे दीन खे पंहिंजे ईमान खे इन ज़ालिम सां बचाए सघे ॻोठ खां ॿाहिरि निकिता अल्लामा कर्तबी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे तफ़सीर अल जामे ले हकामिल कुरान में लिखियो आहे ॻोठ खां साहिब कहफ़ ॿाहिरि में निकिता शहर खे छॾे रहिया हुआ कुतो हिननि जे पुठियां लॻी पियो हिननि सम्झो कुतो पुठियां लॻो आहे किथे हली भौंकंदो हिन जे भौंकण सां तकिया नु ज़ालिम बेदीन जा सिपाही जागी पवंदा असांखे वरी वापसि वठी ईंदा तंहिंजे करे कुते खे वापसि मोटायो असाबे कहफ़ वारो कुते खे वापसि पे कयो कुतो वरी हुन जे पुठियां अचे ऐं हुन खे पोते धुकण ते कुतो वरी हुन जे पुठियां अचण ते नेठ कुते अल्लामा कर्तबी लिखियो आहे कुते पंहिंजूं ॿई जेके अॻियूं टंगूं आहिनि उन मथे खयो जीअं दुआ जे लाइ तव्हां सां हथ खणंदा आहियो कुते अॻियूं टंगूं मथे करे पाण में मिलाए दुआ जो अंदाज़ करे अल्लाह खे अर्ज़ कयो मौला ज़ुबान मुझे वात में आ पर ॻाल्हाइण जी क़ुव्वत नाहे ॻाल्हाइण जी ताक़त नाहे मौला मूंखे ॻाल्हाइण जी ताक़त अता फरमाए त तुंहिंजे दोस्तनि सां मां कुझु ॻाल्हायां निंड त कान थी अचेव न खुली सुभान अल्लाह चओ कुत्ते अल्लाह के अर्ज़ कयो मौला ॻाल्हाइण जी ताक़त ॾे त हिननि सां ॻाल्हायां अल्लाह ॻाल्हाइण जी ताक़त अता फरमाए तो असाबे कहफ़ के चवे मूंखे पोते छो था मोटायो तो तोखे मोटायूं था इन जे करे जेके भौंकंदे जानवर ॾिसी भौंकंदे बे कुत्ते खे ॾिसी भौंकंदे ॿिले खे ॾिसी भौंकंदे तूं भौंकंदे ऐं न तकिया नु ज़ालिम बेदीन काफ़िर बादशाह जा जेके सिपाही आहिनि उहे जागी पवंदा असांखे वरी ज़ालिम वटि वठी वेंदा तंहिंजे करे तोखे पोते था मोकिलियूं त हुजूं ई न भौंकूं ई न हिननि खे ख़बर ई न पवे त असां घर में हलिया वञूं असाबे कहफ़ जी ॻाल्हि ॿुधो मूंखे पोते न मोटायो मां कुतो आहियां पर भौंकण वारो न आहियां तव्हांजे अॻियां कॾहिं बि कोन भौंकंदो अवां सां गॾु दोला चुप रहंदो कंहिंखे बि मां सां भौंकंदुसि कोन असाबे कहफ़ सां गॾु हलियो कहफ़ वारा त ग़ार में विया कुतो ग़ार जे दर ते वेही रहियो कुरान में अल्लाह उन कुत्ते जो अॻु बयान फरमायो उन जो ज़िक्र फरमायो ऐं उन जो ज़िक्र जेको अल्लाह फरमायो आहे उहो तारीफ़ सां फरमायो आहे ऐं असहाबे कहफ़ जो उहो कुतो कीअं वेठो हो कहिड़े तरीक़े सां वेठो हो कहिड़े जाइ ते वेठो हो अल्लाह ताला उन खे बि क़ुरान करीम में बयान फरमायो न तो कुत्तो हो अल्लाह फरमाए उन सां पुछण लॻो कार में हू हलिया विया हे बि वरी उन जाइ ते वेही रहियो पर हीअ न अल्लाह ताला फरमायो वक़ल्बुहु बासितुन ज़िराअैहि बिलवसीद सुभान अल्लाह फरमायो उन्हनि जो कुतो बाहू पंहिंजो टिकियो कयो वेठो कीअं वेठो हो अल्लाह कुरान में उहो बि बयान फरमायो अथव उनजी का ज़रूरत का नहीं अल्लाह खालिक अल्लाह तआला असांजो मालिक इन शइ जी ज़रूरत हुई कान पर अल्लाह ताला उनखे बि बयान फरमायो क़ल्ब हो उनजो जेको कुतो हो आसिकुल ज़िराई पंहिंजे इन ॿिन्ही टंगुनि खे अॻिते हीअं कढियो वेठो हो विछायो वेठो हो बिल वसीद गार जे चाउठ ते दर जे चाउठ ते उते वेठो हो किथे वेठो हो कीअं वेठो हो अल्लाह उन जे कैफियत खे बयान फरमायो छो हे आम कुतो नाहे अल्लाह जे दोस्त कुतो
जे सोबत में रहण वारो कुत्तो आहे उन्हनि सां गॾु रहण वारो कुत्तो आहे जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो इहो कुत्तो मुनासी नाहे इहो कुत्तो हाजी नाहे इहो कुत्तो नेकोकार नाहे इहो कुत्तो खैर करण वारो नाहे इहो कुत्तो ख़ैरात करण वारो नाहे इहो कुत्तो आहे त कुत्तो आहे त नजस आहे त पलीत पर जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो जॾहिं असहाब कहफ वारा जन्नत में वेंदा इहो कुत्तो बि उन्हनि सां गॾु जन्नत में वेंदो अॼु क़ौमुनि जा जेके वली हा अल्लाह जा दोस्त हा ख़ुदा जा प्यारा हा उन्हनि जे सुबत में रहण वारो कुत्तो जन्नत में थो वञे त मदीने वारे जे उम्मत जा जेके वली आहिनि उन्हनि जे सुबत में उन्हनि जे आस्थाननि ते उन्हनि जे दरबारनि में अवां असां हाज़िर थियण वारा कीअं जन्नत में हलंदा सुस्ती छॾियो सुभान अल्लाह जो नारो बुलंद आवाज़ सां कुत्ते न को नमाज़ूं पढ़ियूं कुत्ते न को ज़कात ॾिनो कुत्ते न को हज कया पर अल्लाह जे वलीअ जो सोबत में रहियो इन जो मतिलबु इहो न आहे त असां नमाज़ खे छॾे ॾियूं इन जो मतिलबु इहो न आहे त असां ते ज़कात फ़र्ज़ हुजे त छॾे ॾियूं इन मुंहिंजे चवण जो मतिलबु न आहे त हज फ़र्ज़ थियो त पोइ छॾे ॾियो मुंहिंजे चवण जो मतिलबु इहो न आहे त नेकीअ जे रस्ते खे छॾियो नमाज़ बि पढ़णी आहे छो त कुत्तो शरीयत जे अफ़ाल